ही गोठ नवाब खान जो ही तर नवाब खान जो ही जमीन नवाब खान जी हाणे ॿुधाए त खड़ा जो कुत्तो केरा तू या बाप शींहुं शींहुं हूंदो अथई हाशू झंग में हुजे या खुलियल मैदान में तारक तो सिजावल के छो बचायो अशोक कुछ अकुल खा कम वठ नवाब खान हुन सा ठा करण तो चाहे ऐं तू वरी उनके मारण तो चाहीं ऐं हू जेकी हाशू जी बेइज्जती करे वियो इहो नवाब खान ॾिठो था मरंदो त तारक इहो मुंहिंजे हथां मरंदो नवाब खान भली ठा करे त करे पर हाशू ठा कोन कंदो मरंदो हाशू तोखे भरवसो ॾियारण जे लाइ मूंखे छा करणो पवंदो? मेरे मां मूसा ऐं दरिया खान खे छॾायां इन जे बदिले में तूं पंहिंजी भेण मुंहिंजी हवेली ते छॾी ऐं उहा तेसी ताईं असां वटि हूंदी जेसिताईं तूं नैना खे वापसि नथो आणी इहो नामुमकिन आहे नवाब खान जो मां तव्हांखे भरोसो ॾियारण जे लाइ पंहिंजी भेण खे तव्हां वटि क़ैद रखां क़ैद न उहो असां वटि महिमान हूंदी तव्हांजी नज़र में पर मुंहिंजी नज़र में हू क़ैद हूंदो जॾहिं न ॻोठ वारनि खे ख़बर पई त हज़ारे सवाल उथंदा तव्हांजो इहो शर्त मूंखे क़बूल न आहे नवाब हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं मूसा ऐं दरिया खान खे आज़ाद कराइण त चाहीं थो पर नैना खे वापसि नथो आणणु चाहीं नवाब खान मूंखे मुंहिंजे अंजाम जी ख़बर आहे जेकॾहिं मां नैना खे आज़ाद न कराए सघियुसि त बख़्श ना तव्हां मूंखे कंदो ना ई मुंहिंजी भेण खे त पोइ मां तव्हां सां धोखो कींदो करे सघां तव्हां रोला कयो मूसा जे आज़ाद थियण खां पोइ तव्हां हितां निकिरी वेंदो त पोइ मां तव्हांखे किथे ॻोल्हींदुसि इन करे मेरे चवां थो त तोखे मुंहिंजी ज़बान ते एतबार करणो पवंदो सरकार ही कमीनो हिते छा पियो करे नवाब खान ही होश में न आहे तूं पहिरियां हिनखे संभाल मां पोइ ईंदुसि सरकार तव्हां जिन्हनि खे मारण लाइ असांखे चओ था ऐं तव्हां पाण उन्हनि सां गॾु हथ पिया मिलायो पोइ असां तव्हांखे छा चऊं अशोक पहिरियां पंहिंजे दिमाग़ खे थधो कर पोइ ॻाल्हायूं था मूं सुगो पियो थी हाणे मूंखे इहो ॿुधाए त तोसां विड़ियो केरु आहे सिजावल कमीणे मूं तोखे चयो त सजावल खे राज़ी करे अच ऐं तूं वञी हुनखे होश मां कढी करे पातर खां हिते पहुतो है न जेकॾहिं सिजावल मूं मथां हथ खयो आहे न त सरकार मां इन जो पलांद ज़रूर कंदुसि तव्हांखे तकलीफ़ कोन्हे ॻाल्हि तकलीफ़ जी न आहे ॻाल्हि सोचण जी आहे त मां पंहिंजे सभ खां वॾे दुश्मन सां हथ छो थो मिलां या ठा छो थो कयां तूं न सम्झंदे बाबा साईं ही त सिजावल खे मारण लाइ सिधो हथियार खणी बीठो इहो मूं अकुल मां कमु अथो जो सिजावल बची वियो न त तव्हांजो सिजावल सां ठा करण वारो कमु हिते ई रहिजी वञे हा जेकॾहिं सिजावल सां ठा करणु लाज़मी आहे त पोइ तव्हां मूंखे सम्झायो जेकॾहिं मां सम्झी वियुसि त सरकार पोइ ठीकु आहे न त मां सिजावल गिणंदुसि सीने में सिधी कोली सतर दुबारा हाणे ॿुधो अकुल जान था जी भाणे जी मूसा सां निकिरी वई आहे ऐं उहा हिन वक़्तु सजावल जी पनाह में आहे
मूसा ऐं सजावल जी दुश्मनी थी पई आहे। मां हिन दुश्मनी मां फ़ाइदो वठण थो चाहियां ऐं तूं सजावल खे राज़ी करण थी चाहियां, हुनखे होश मां कढी आहे। हाणे जेकॾहिं तूं सजावल खे मारी थो पोइ असां नैना खे कॾहिं बि वापसि नथा आणे सघूं। इहा ॻाल्हि तोखे सम्झ में आई? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।